नाज़रीन, AIG कराची ग़ुलाम नबी मेमन चयो आहे त स्ट्रीट क्राइम कराची जो हिकु पुराणो मसइलो आहे जंहिं ते ज़ाब्तो आणण लाइ पुलिस कमु करे रही आहे। गुज़िरियल 4 हफ़्तनि खां स्ट्रीट क्राइम में घटिताई थी आहे। स्ट्रीट क्राइम में मुलविस केतिरा ई ॾोहारी मारिया ऐं गिरफ़्तार कया विया आहिनि। AIG कराची धरती TV कराची जे रिपोर्टर इसाक सरकी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। आज बिल्कुल इन टाइम असां मौजूद आहियूं आर्ट काउंसिल में, जिते असां सां गॾु मौजूद आहे कराची पुलिस चीफ। कराची में ॾींहों ॾींहुं स्ट्रीट क्राइम में वाध थी रहियो आहे। स्ट्रीट क्राइम जे हवाले सां असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे कहिड़ी प्लैनिंग करे रहिया आहिनि ऐं कहिड़ो कमु करे रहिया आहिनि जेको आहे स्ट्रीट क्राइम खे रोकण जे लाइ। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। स्ट्रीट क्राइम कराची जो पुराणो इशू आहे ऐं इन में पुलिस हमेशह कोशिशि कंदी आहे त स्ट्रीट क्राइम खे मिनिमाइज़ करे। अलहमदिल्ला पुलिस एफर्ट करे पई। उन में तव्हां ॾिसो पोएं 4 हफ़्तनि खां काफ़ी सुठी जेका आहे सा रिडक्शन थी है। काफ़ी जेको वायलेंस है वो भी ॾिसण में आयो त घटि थियो आहे ऐं काफ़ी सारा क्रिमिनल्स जेके आहिनि से या त मारिजी विया आहिनि या उन खे इनकाउंटर में ज़ख़्मी कयो आहे या पकड़ियो आहे। जेकॾहिं तव्हांखे पोयनि 9 हफ़्तनि जी प्रोग्रेस ॿुधायां त 18 क्रिमिनल्स जेके आहिनि से हिन में उनखे पुलिस इनकाउंटर करे मारियो आहे ऐं कोई 179 क्रिमिनल्स खे जेको आहे सो ज़ख़्मी कयो आहे ऐं कोई 1650 जे क़रीब क्रिमिनल्स खे जेको आहे सो अरेस्ट कयो आहे। त काफ़ी पुलिस वॾे तइदाद में जेका आहे कमु करे पई ऐं सम्झां थो त पुलिस जीअं एक्टिवली कमु कंदो त इन सां क्राइम वधीक रिड्यूस थींदो। असांजो इरादो आहे कि इन क़िस्म जो ॿिनि सेल्स खोलण जो, उन ते असां डिफरेंट ऑफिसर्स खे टास्क करे छॾियो आहे ऐं उनजो होमवर्क हले पियो ऐं उहे जेके आहिनि से पंहिंजे कैपेसिटी में कमु कनि पिया। पर उहो हिकिड़ो सेपरेट यूनिट फ़िलहाल असां जेको आहे सो जल्दी क्रिएट न कंदासीं जेसि ताईं कि उनखे जेको टास्क ॾिनो वियो आहे उहो असां जेके पंहिंजी असेसमेंट ऐं पंहिंजी जेका आहे सा रिसर्च ॿुधाए। जेकॾहिं उन में असां सम्झो त इहो जेको आहे सो शहर जे लाइ बहितर थींदो त असां ज़रूरु इहे जेके आहिनि 2 सेल खोलींदासीं। पर इहो टास्क ॾिनो वियो आहे, कमु कनि पिया ऑफिसर्स। जी बिल्कुल असां मौजूद हुआसीं आर्ट काउंसिल में, जिते एडिशनल IG सां असां स्ट्रीट क्राइम के हवाले से ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु आहे त स्ट्रीट क्राइम ते सिंध पुलिस भरपूर कमु करे पई ऐं 4 हफ़्तनि को जेको स्ट्रीट क्राइम में आहे उहा घटिताई अची चुकी आहे। उन हवाले सां मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त एडिशनल IG जो इहो बि चवणु आहे त जेके मंशियात ऐं जेको रजिस्टर्ड असलो आहे उन हवाले सां जेकी टीम आहे जंहिंमें 2 SSP जेके DIG CIA जे अंडर में कमु कंदा, उन हवाले सां बि जेको आहे टास्क आहे उहो ॾिनो वियो आहे। जल्द उन हवाले सां बि जेको ऐलान कयो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ जेके टीमूं आहिनि उहे स्ट्रीट क्राइम जे हवाले सां स्ट्रीट क्राइम जेको अचानक कराची में उनजी वाध थी वई उनखे रोकण जे लाइ जेके मुख़्तलिफ़ टीमूं आहिनि उहे स्ट्रीट क्राइम खे रोकण में जेको आहे कमु करे रहियूं आहिनि ऐं उमेद आहे त स्ट्रीट क्राइम बि ख़तमु थींदो आहे। एडिशनल IG जो इहो बि चवणु आहे त मंशियात विकिरो कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी ऐं जेके टीमूं आहिनि जिन्हनि खे टास्क ॾिनो वियो आहे उहे हिन टाइम कमु करण में मसरूफ़ आहिनि। जी।